मां धनवंती नागपाल सभिनी सुहिणनि साथियुनि खे जय झूलेलाल। ही पुस्तक प्रेम तुंहिंजा रूप अंधे, जंहिंमें प्रेम जूं 11 कहाणियूं, जंहिंमें प्रेम जा अलॻि अलॻि रूप ॾेखारिया विया आहिनि। हिन पुस्तक जी लेखिका असांजी भेण श्रीमती संगीता सुखाणी जन आहिनि। हिन पुस्तक मां पहिरीं बि मां 3 कहाणियूं पढ़ी तव्हांजे अॻियां पेश कयूं आहिनि ऐं अॼु हिकु नई कहाणी जंहिंजो नालो आहे ममता तव्हांजे अॻियां आंदी आहे, जंहिंमें ॾेखारियो थो वञे त माउ जी ममता न, पर पीउ जे प्यार में बि हिकु अलॻि नमूने जी ममता समायल आहे। ऐं हिन कहाणीअ में ॾेखारियो थो वञे त माटेली माउ बि कीअं पंहिंजे सुठे ऐं सुलझल वहिंवार सां कीअं पंहिंजे माटेली धीअ खे ममता ॾेई करे पंहिंजो थी करे वठे ऐं कीअं पंहिंजे ममता सां पंहिंजो घरु संवारे थी रखे। हिन कहाणीअ में इहा कहावत बि ग़लति साबित करे ॾेखारी आहे त माटेली माउ ममता वारी न हूंदी आहे। हिन कहाणीअ में हिन ममता ॾेई करे औरत जो दर्जो ऊंचो रखियो आहे। अचो त इहा कहाणी तव्हांजे अॻियां पेश थी कयां। जीअं तव्हां पहिरियां बि ॿियनि कहाणियुनि खे प्यार भरियो आशीर्वाद ॾिनो आहे त हिन कहाणीअ खे बि प्यार सां क़बूल कंदा ऐं पंहिंजो आशीर्वाद ॾींदा। जय झूलेलाल। ममता। विजय हिकु पढ़ियल लिखियल, क़ाबिल ऐं सुलझल नौजवान हो। मुंहिंजो कॉलेज जे ॾींहंनि खां दोस्त हो। ॿिन्ही गॾु BE कई ऐं MBA बि गॾु कईसीं। ॿिन्ही खे हिकु IT कंपनीअ में सुठी नौकरी मिली। बसि विजय जी शादी पंहिंजे कंहिं ॾेठ अनुपमा सां थी। अनुपमा हीअं त ॾिसण में ठाउकी ऐं BCom पास सुठी छोकिरी हुई, पर थोरी पंहिंजे मर्ज़ीअ वारी हुई ऐं ज़िद्दी हुई। शादीअ खे अञा 6 महीना ई मस गुज़रिया त हिन पंहिंजो रंग ॾेखारणु चालू कयो। नंढीअ ॻाल्हि ते ज़िद, किट किट वग़ैरह वग़ैरह। अनुपमा जा इहे नखरा हाणे आम थी विया। इन विच में अनुपमा हिकु सुंदर बेबीअ खे जनमु ॾिनो, जंहिंजो नालो सिमरन रखियो वियो। पर उहा झगड़ा करणु छॾे ई न पई। आख़िर ॻाल्हि तमामु वधी वई ऐं विजय खे अनुपमा खां तलाक वठिणो पियो। पर इन तलाक जे बदिले अनुपमा 2 शर्त रखिया। हिकु त हूअ सिमरन खे पाण वटि रखंदी ऐं ॿियो त उन जे परवरिश लाइ हिन 20 लखनि जी घुर कई। इहे 2 शर्तूं हुयूं त ॾुखियूं, पर मन जे शांतीअ लाइ विजय इहे 2 शर्तूं मंज़ूर कयूं। दिलि ते पथर रखी हिन सिमरन माउ जे हवाले कई। विजय बम्बईअ जे रहण वारो हुयो ऐं अनुपमा पूने जी। बसि तलाक खां पोइ अनुपमा पूने माउ वटि रहण लॻी। पर विजय विच विच में जॾहिं पूने वेंदो हो त हू सिमरन सां मिलण जी कंदो हो, पर अनुपमा हिन जो तमामु घणो अपमान कंदी हुई। ईअं कंदे कंदे 3 साल गुज़री विया। सिमरन हाणे 3.5 सालनि जी अची थी। आख़िर अपमान सही विजय अनुपमा वटि वञणु छॾे ॾिनी। ज़िंदगी पंहिंजे रफ़्तार सां हली रही हुई। विजय अञा जवान हो। हू अकेलो ॿुढीअ माउ सां रहे बि त केतिरो वक़्तु। सभु हिन खे वरी सेटल थियण जे लाइ ज़ोर भरींदा हुआ, पर विजय खे अनुपमा जा काफ़ी गहरा घाव लॻल हुया। वक़्तु गुज़रंदो वियो। आख़िर विजय जी माता बीमार रहण लॻी ऐं सभिनी जे
ज़ोर भरण ते विजय ॿी शादी करण जी हामी भरी। मुंबईअ में ई विजय जी भेण रहंदी हुई। हिन हिकु सुठी छोकिरी प्रिया जो ज़िक्र कयो, जा एमकॉम पढ़ियल हुई ऐं सम्झू हुई। हिन ॿिन्ही जी मुलाक़ात कराई। प्रिया ऐं विजय पाण में काफ़ी शॉप में मिलिया, जिते विजय प्रिया सां पंहिंजे पास्ट जे बारे में सभु ॿुधायो। प्रिया खे विजय जे सच ते तमामु घणी ख़ुशी थी। प्रिया विजय सां वरी हिकु दफ़ो ॿीहर मिली। तॾहिं विजय हिन खां वाइदो वरितो त अगरि ज़िंदगीअ में कॾहिं बि सिमरन खे पंहिंजे पिता जी ज़रूरत पवे त हू परे न हटिजंदो। प्रिया हिन जी इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं ॿिन्ही जी सादगीअ सां शादी थी। प्रिया हिकु सुलझियल औरत हुई। हिन जल्द सॼो घरु पंहिंजो कयो। ससु जी दिलि सां शेवा कंदी हुई ऐं संदनि जी ज़िंदगी मज़े में कटिजणु लॻी। कुझु वक़्त खां पोइ विजय खे ख़बर मिली त हिन जी एक्स वाइफ यानी अनुपमा बि ॿी शादी कई आहे। इन ख़बर जो विजय ते ॾाढो गहरो असरु थियो, छो जो हिन जो अनुपमा सां त कोई वास्तो कोन हो, पर पंहिंजे धीअ सिमरन जी चिंता हुयसि त हूअ हाणे बिना माउ पीउ जे कीअं वॾी थींदी। माउ पीउ हूंदे बि सिमरन अनाथ हुई, पर वरी खेसि पुराणा गांव यादि अची विया। बसि ज़िंदगी सुठे नमूने गुज़री रही हुई। विजय खे पुटु ॼाओ अविनाश। अविनाश अॼु 6 सालनि जो थी वियो, पंहिंजे पप्पा वांगुरु इंटेलिजेंट हो। हिकु ॾींहुं अचानक विजय खे हिकु ईमेल आई। विजय ईमेल पढ़ी त हैरान थी वियो ऐं हू मुंझी पियो त हू छा करे, कंहिंखे ॿुधाए या न, कंहिंसां हीअ ॻाल्हि शेयर करे। हू ख़ुशि बि हो ऐं टेंशन में पिणु हो। इहा मेल ॿिए कंहिंजी न पर संदसि धीअ सिमरन जी हुई, जंहिंमें लिखियलु हुयो, पपा तव्हां कीअं आहियो, मां तव्हांखे यादि कंदी आहियां। विजय सोच में पइजी वियो त मां हिन मेल जो जवाबु ॾियां या न। हिन खे मन में बेचैनी थी। इहा सॼी राति निंड बि कान हुई। हिन जे अॻियां अखियुनि अॻियां सभु पुराणियूं ॻाल्हियूं ॼण ताज़ो थी पयूं। कीअं अनुपमा सां शादी थी ऐं पोइ हिन जी किट किट झगड़ा। इहे ॻाल्हियूं यादि कंदे कंदे विजय बीमार थी पियो। प्रिया सां हिन जी ज़िंदगी तमामु सुखमय हुई। ॿिए पासे सोचे पियो त संदसि धीअ न्याणी सिमरन माउ पीउ जे हूंदे बि हिकु अनाथ ॿारनि वांगुरु जी रही आहे। हू छा करे, केॾां वञे, धीअ ॾिसे या त हाणे वारी पंहिंजी सुखी गृहस्थी। घणो सोच वीचार खां पोइ हिन खे लॻो त न, सिमरन खे हेतिरनि सालनि खां पोइ पंहिंजे पिता जी यादि आई आहे। शायदि सिमरन खे मुंहिंजी ज़रूरत हूंदी ऐं प्रिया बि हिकु सुलझियल औरत आहे, उनखे मां सम्झाए वठंदुसि। ॾिसां त सही हिन न्याणीअ खे। हाणे मुंहिंजो फ़र्ज़ु आहे सिमरन खे जवाबु ॾियां। हिन 2 ॾींहंनि जे सोच वीचार खां पोइ सिमरन खे जवाबु ॾिनो त मां ठीकु आहियां। तूं कीअं आहीं, छा कंदी आहीं? बसि कुझु कलाकनि खां पोइ सिमरन जो जवाबु आयो, बाबा मां BE कंदी आहियां, फस्ट ईयर में आहियां, तव्हांखे मिस कंदी आहियां। मां तमामु अकेली आहियां। छा मुंहिंजी ज़िंदगीअ खे तव्हां गाइड कंदा? मूंखे तव्हांजे सलाह जी ज़रूरत आहे।
इहा मेल पढ़ी विजय जो मन भरिजी आयो त 3.5 सालनि जी सिमरन हाणे 18 सालनि जी थी आहे। केतिरी न अकेली, पर हिन खे मेल मां लॻो त सिमरन हिकु समझदार छोकिरी आहे ऐं होशियारु पिणु। विजय जूं अखियूं मेल पढ़ी ॻाढ़ियूं थी वयूं। शायदि पंहिंजो रोअणु हिन ज़बरदस्तीअ रोकियो हो। हिन खे लॻो त सिमरन खे हाणे पंहिंजे पिता जी घुर्ज आहे। हिन मेल में सिमरन खे पंहिंजो मोबाइल नंबर ॾिनो ऐं संदसि जो नंबर घुरियो जीअं ॻाल्हाए सघिजे। मेल में आख़िर छा लिखी सघिबो। बसि ॿिए ॾींहुं सिमरन मेल में पंहिंजो नंबर विधो। इहा मेल पढ़ी विजय सिमरन खे कॉल कयो। सिमरन जॾहिं विजय खे फ़ोन ते पप्पा चयो त विजय ज़ोर सां रोअण लॻो। आख़िर हेतिरनि सालनि खां पोइ हिन सिमरन जे वाता पप्पा ॿुधो हो, पर पाण संभाले हिन सिमरन खे चयो त तो पप्पा खे विसारे छॾियो न। तॾहिं सिमरन चयो त पप्पा मां तव्हांखे विसारिया हां त पोइ मेल छो करियां हां। मूंखे तव्हांजी यादि हरदम ईंदी आहे। पोइ विजय खां पुछो त तुंहिंजी मम्मी किथे आहे। सिमरन ॿुधायो त हिन ॿी शादी कई आहे नासिक में। कॾहिं कॾहिं 6-8 महीने नानीअ वटि ईंदी आहे। हिकु ॾींहुं विजय खां पुछो त छा तूं मूंसां मिलंदीअ। न पप्पा, मुंहिंजो कॉलेज ऐं क्लासिस आहिनि, मां बॉम्बे कोन अची सघंदसि। सिमरन पंहिंजी मजबूरी ॾेखारींदे चयो। तॾहिं विजय खां रहियो न वियो। हिन चयो काई ॻाल्हि कान्हे, ॿिए हफ़्ते मां कंहिं कम सां पुणे अची रहियो आहियां, छा तूं मूंसां मिलंदीअ। सिमरन चयो ठीकु आहे, नानीअ जी परमिशन वठी तव्हांखे ॿुधाईंदसि। ॿिए ॾींहुं सिमरन विजय खे फ़ोन करे ॿुधायो त नानीअ मूंखे तव्हां सां मिलण जी परमिशन ॾिनी आहे। विजय खे ख़बर हुई त हिन जी नानी मना कोन कंदी। हूअ हिकु धीरज वारी औरत हुई। हिन खे ख़बर हुई त विजय सही इंसान हो। पोइ त विजय तमामु ख़ुशि हो जो हू अंदाज़न 14-15 सालनि खां पोइ पंहिंजे धीअ सिमरन सां मिली रहियो हो। ॿिन्ही MG रोड ते मिलण जो टाइम रखियो। मंझंदि जो 12 बजे आर्तवार ॾींहुं 12 बजे विजय MG रोड ते पहुतो। सिमरन खे ॾिसी हिन जो मन भरिजी आयो। हिन सिमरन खे ज़ोर सां पाकुर पाए मथे खे चुमी वरितो। पोइ ॿई मिली ॻाल्हियूं ॿोलियूं करण लाइ हिकु होटल में विया जिते हिननि रोटी खाधी। विजय सिमरन खे ॿुधायो त हिन जे घर में केरु केरु आहे। हिन सिमरन खे ॿुधायो त तुंहिंजो नंढो भाउ आहे जो शरारती आहे। ॿई ख़ूब ख़ुशि हुया। विजय सिमरन खे कुझु शॉपिंग कराई ऐं ईअं कंदे विजय जे ट्रेन जो टाइम थियो। खेसि बॉम्बे अचण लाइ चयो ऐं ॿुधायो त पिया तमामु सुठी औरत आई। पिया पिणु ख़ुशि थींदी हिन खे ॾिसी। ईअं हू मोकिलाए स्टेशन ते आयो। ट्रेन लॻी चुकी हुई। ट्रेन चालू थी। विजय अकेलो हो पर तमामु ख़ुशि हुयो। इहो ॾींहुं विजय जे ज़िंदगीअ जो यादगार ॾींहुं हुयो। पर अचानक विजय वरी गंभीर थी वियो जॾहिं हिन खे महसूसु थियो त प्रिया खे कीअं ॿुधाए त हू सिमरन सां मिलियो हो। पर हिन सोचियो त प्रिया आहे त समझदार
पर तॾहिं बि शादीअ जे हेतिरनि सालनि खां पोइ हाणे हिन जो रायो छा हूंदो भॻवानु ॼाणे। छो जो शादीअ खां अॻु कयल वादा अक्सर सभु विसारे छॾींदा आहिनि। इन ई कश्मकश में विजय उलझी वियो ऐं खेसि सोचींदे सोचींदे निंड अची वई। बसि राति जो घरु पहुतो त पहिरियां हिन जो इंतज़ारु करे रही हुई। हीउ फ्रेश थी वियो ऐं पोइ गॾिजी रसोई खाई रूम में प्रिया जो इंतज़ारु करणु लॻो। प्रिया तमामु होशियारु ऐं सुलझियल औरत हुई। हूअ बि विजय जे शिकिल ऐं हाव भाव ॾिसी सम्झी वई त विजय खे कुझु ॻाल्हाइणो आहे। हिन विजय खे चयो त एतिरा मुंझियल छो था लॻो, कोई टेंशन अथव त प्लीज़ मूंखे ॿुधायो। पोइ विजय प्रिया जो हथु पंहिंजे हथनि में जले चयो, प्रिया छा तोखे यादि आहे त शादीअ खां अॻु मां तोखे पंहिंजो पास्ट ॿुधायो हो। प्रिया कुझु शांत थी चयो, हा बिल्कुलु यादि आहे। पोइ विजय चयो त छा तोखे पंहिंजो वाइदो यादि आहे? प्रिया मुस्कुराए चयो, सिमरन। विजय चयो, हा। पोइ विजय प्रिया खे सॼी ॻाल्हि सच सच करे ॿुधाई ऐं खेसि ॿुधायो त अॼु सिमरन कुझु देरि लाइ मिली हुई ऐं लंच उन सां गॾु कई। प्रिया ओॾी महिल कुझु बि न चयो ऐं विजय खे चयईं त तव्हीं हाणे रेस्ट करियो, थकल आहियो, बाक़ी सुभाणे ॻाल्हाईंदासीं। इन ॻाल्हि खे 2-3 ॾींहं थिया ऐं आख़िर हिकु ॾींहुं जॾहिं विजय ऑफिस मां घरु थोरो सवेल आयो त चांहि पीअंदे प्रिया पाण विजय सां इहा ॻाल्हि छेड़ी त सिमरन जो छा सोचियो अथव। तॾहिं विजय प्रिया खे ॿुधायो त हाणे तूं ई मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहीं, तूं ई मूंखे गाइड कर त छा करियां। छा हिन निमाणी न्याणीअ जो साथ न ॾियां? अगरि उहा पाण खे अकेली थी सम्झे। प्रिया चयो, न न विजय, असुल न, तव्हां हिन खे गाइड करिणो आहे। छो न हिकु दफ़ो मां बि उन सां मिलां? छा तव्हां मूंखे सिमरन सां मिलाईंदा? छो न सिमरन खे बांबे घुरायूं? हीअ बि त उन जो ई घरु आहे। हिन जी ॾाॾी बि ॾिसी हिन खे ख़ुशि थींदी। ईअं चई प्रिया जूं अखियूं भरिजी आयूं। विजय प्रिया जा इहे अखर ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। प्रिया जा ॻोड़ा उगी हिन खे बाकुर पातो। हिन खे लॻो त प्रिया सां शादी करे हिन सही फ़ैसिलो कयो आहे। विजय हाणे सिमरन सां ईमेल ते ऐं SMS करे ॻाल्हाईंदो हो, कॾहिं कॾहिं फ़ोन ते बि ॻाल्हाईंदो हो। आख़िर जॾहिं सिमरन जा फाइनल पेपर पूरा थिया त विजय सिमरन खे घरु अचण लाइ चयो। सिमरन नानीअ जे परमिशन सां विजय वटि 3 ॾींहं रहण आई। सिमरन विजय जे घरु आई ऐं पहिरीं पंहिंजे ॾाॾीअ सां मिली। संदसि ॾाॾी बि पंहिंजो प्यारु लिकाए न सघी ऐं ख़ुशीअ में हिन जो मन भरिजी आयो। हिन सिमरन खे ख़ूब प्यारु कयो। पोइ सिमरन प्रिया सां मिली। प्रिया बि हिन खे बाकुर पातो। पर सभ खां वधीक त अविनाश ख़ुशि हो। हिन जो दीदी जो आई हुई। उहा सिमरन खे ज़बरदस्तीअ पंहिंजे रूम में वठी वियो ऐं हिन खे सभु पंहिंजा रांदीका गेम्स कोफ ॾेखारिया ऐं चयईं त तव्हां हाणे मूंसां खेॾिजो, मूंखे जाम रांदीका आहिनि। इहो ॿुधी सभु खिलण लॻा। इहे 3 ॾींहं सभु तमामु ख़ुशि हुआ
ॼण त 3 ॾींहं 3 कलाकनि में गुज़री विया। बसि सिमरन मूर्ति पुणे आई, पर पंहिंजो प्यारु हिननि खे ॾेई वई। सिमरन जी विजय सां मिलण जी सॼी ॻाल्हि अनुपमा खे ख़बर पई। अनुपमा पहिरीं त माउ खे जाम घटि वधि ॻाल्हायो त तो मूंखे छो न ॿुधायो, ऐं पोइ उहा सिमरन सां विढ़ण लॻी ऐं खेसि घटि वधि ॻाल्हाइण लॻी। पर सिमरन खे ख़बर हुई त सॼो ॾोह त मम्मीअ जो आहे, पप्पा त तमामु सुठा आहिनि। हिन माउ जी का बि परवाह न करे पीउ सां रिश्तो क़ाइमु रखियो। हाणे सिमरन जो विजय ऐं प्रिया सां प्रेम वधंदो रहियो ऐं हूअ जॾहिं बि कॉलेज मां फ्री थिए त प्रिया सां ॻाल्हाईंदी हुई। प्रिया बि हिन खे पंहिंजे धीअ सम्झी प्रेम सां पंहिंजो करे वरितो। हाणे सिमरन खे जॾहिं बि कॉलेज मां 2-3 ॾींहं छुटी मिलंदी हुई त हूअ बॉम्बे विजय वटि ईंदी हुई ऐं कॾहिं कॾहिं विजय बि पुणे वञी सिमरन जो हाल अहिवाल लहंदो। सिमरन हाणे विजय खे पप्पा ऐं प्रिया खे मम्मी चवंदी हुई ऐं अविनाश बि सिमरन सां तमामु घणो प्रेम कंदो हो। हू हमेशह इंतज़ार में हूंदो हो त दीदी अचे ऐं हिन सां गॾु खेॾे। वक़्तु पंहिंजे रफ़्तार सां हलंदो रहियो। सिमरन BE पास कई ऐं हाणे MBA जी तयारी करणु लॻी। विजय हमेशह हिन खे हिमथाईंदो रहंदो हो। विजय जे ऑफिस में हिकु नौजवान राहुल जॉइन थियो, जंहिं MBA करे हिकु सुठी पोस्ट हासिल कई हुई। राहुल तमामु डिसेंट, ताल ऐं स्मार्ट छोकिरो हुयो। हिन जे कमु करण जो तरीक़ो विजय खे बेहदि पसंदि हो। विजय खे ख़बर हुई त राहुल अॻिते हली जाम तरक़ी कंदो। हिकु ॾींहुं सिमरन जॾहिं पंहिंजे पिता विजय सां मिलण हिन जे ऑफिस आई त हिन जी मुलाक़ात राहुल सां थी। सिमरन ऐं राहुल जो इंट्रोडक्शन विजय करायो। विजय खे उन वक़्तु लॻो त ॿई हिक ॿिए सां बिल्कुलु मैच आहिनि। पोइ हिन उहा ॻाल्हि प्रिया सां अची कई। राहुल त प्रिया खे बि बेहदि पसंदि हो। हीअ राहुल जे परिवार खे सुञाणींदी हुई। सो हिकु ॾींहुं मौक़ो ॾिसी हिन राहुल जे माता सां सिमरन ऐं राहुल जे रिश्ते जी ॻाल्हि कढी। पर पोइ बि खेसि चयो त ॿार पाण में मिलनि जुलनि, अगरि ॿिन्ही खे ॻाल्हि पसंदि ईंदी त पोइ ई सभु सही थींदो। राहुल जी माता बि समझदार औरत हुई। हिन खे हिकु ई पुटु हो राहुल। हिन खे बि केतिरा ई सुपिना हुआ राहुल जे लाइ। सिमरन हिन खे बि पसंदि हुई। सो ॿिन्ही फ़ैसिलो कयो त जॾहिं सिमरन ईंदी त इहा ॻाल्हि अॻिते वधंदी। जॾहिं सिमरन विजय वटि रहणु आई तॾहिं प्रिया राहुल जे परिवार वारनि खे राति जे रसोईअ ते इनवाइट कयो। सिमरन सभिनी खे पसंदि आई ऐं सिमरन खे बि राहुल ऐं हुन जी फैमिली पसंदि आई। ॿिए ॾींहुं सिमरन जे नानीअ खे घुराए राहुल जे फैमिलीअ सां मिलायो। सिमरन जी नानीअ खे बि राहुल तमामु पसंदि आयो ऐं खिल ख़ुशीअ सभिनी हिक ॿिए जो मुंहुं मिठो कयो ऐं सिमरन जी शादी राहुल सां धाम धूम सां कई वई, जा विजय ऐं प्रिया कन्या दान करे संपन्न कई।